बोलो श्री कारकत भगवान की। सखी कारकत जानी है आया, सखी कारकत करो नाम जपण जासाया, करो सखी कारकत जानी है आया। सखी सुबह सवेर सुजागी करियो, राम नाम हृदय में धरियो। करियो श्वास सजाया, करियो सखी कारकत जानी आया। नेम रखी जो अचे उदासी, तैंजी कट जे थी 84। ये संतन जाथी राया, ये संतन जा सखी कारकत जानी आया। दीनन दयाल अति सदा कृपाल, दीनन दयाल अति ओ नंगी नंग पाल। श्री कृष्ण मुरारी थी गिरवर धारी, आए बांके बिहारी। बब चवन बनवारी, रची रस जय प्यारी थी। मथुरा में जायो सब बंद बनी आयो, अची गोकल वसायो। वृंदावन गौचारी थी, द्वारका जो नाथ आए नाथन अनाथ। द्वारका जो नाथ दे भक्तन के साथ, ये चवे सृष्टि सारी थी। जसोदा जो बाल के चवन नंदलाल, आए गायन जो ग्वाल। जीव जंत सुखकारी थी, देव के जो लाल वसुदेव क्यों कमाल। बटे आयो पंहिंजो माल, भई लीला जय नारी थी। ॾिनो गीता जो बयान, सब जाने थो जहान। बड़े बार बुढ़ो जवान, विश्व सारी जय तारी थी। जेको धारे थो ध्यान, तंहिंखे मिले भगवान। पाए आत्म जो ज्ञान, सिद्ध ने उचारी थी। महिमा संत ने उचारी थी, महिमा भगत ने उचारी थी। भाग भलो सब जो कंदो, सिर कृष्ण भगवान। याद उदासी जो करे, पाए पद निर्वाण। बोलो श्री कृष्ण देव की जय। उमापति बोलो भाई। राम रमापत रूप तू, दीन दयाल दयावान। कृपा कंदे कमलापति, मालिक तू मेहरबान। कथा ॿुधो सभु प्रेम सां, धारे मन में ध्यान। आस सभु पूरन कंदो,
श्री कृष्ण भगवान आस सब पूरन कंदो श्री कारकत। बोलो श्री कारकत भगवान। ओम भूरिभुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। सत्संग थी अॼु खां वठी करके परम पावन श्री कार्तिक महात्म प्रारंभ थी रहियो आहे। बोलो श्री कारकत भगवान। जंहिंजी कथा श्री सूजी महाराज सोनकन खे और भगवान श्री कृष्ण सतभामा के वर्णन करे ॿुधाई आहे। ये अॼु पूर्णिमा सां गॾु हिन महीने जो योग आहे। सारो ई महीनो वेंदे कार्तिक पूर्णिमा ताईं गुरु नानक जयंती ॾींहुं इन जो भोग साहिब आख़िरी अध्याय पढ़ी करके पातो वेंदो। सारो ई महीनो हिकु हिकु अध्याय करके इन जी महात्म जी और इन में केतिरनि विर्त रखी करके और उन जी महिमा पाती आहे। निकृष्ट जूणियुनि खां उन्हनि जो कीअं उद्धार थियो आहे से सभु प्रसंग इन 30 अध्यायनि में वर्णन थींदा। अॼु परम पावन ही पहिरियों अध्याय हिन श्री कार्तिक महात्म जो प्रारंभ थी रहियो आहे और उन खां पोइ वरी श्री सत्यनारायण स्वामीअ जो नियम आहे उन जी कथा और पूजन वर्णन थींदो। बोलो श्री सत्यनारायण। ओम श्री गणेशाय नमः। अध्याय पहिरियों। महात्मा नारद मुनिअ जो द्वारका में कल्पतरुअ जा गुल खणी अचणु। भगवान श्री कृष्ण जो स्वर्ग मां कल्पतरु आणे सतभामा खे ॾियणु ऐं संदसि अगले जन्म जी कथा वर्णन करे ॿुधाइणु। चओ हरे राम। नमस्कार सब देवन खे कर वार वार प्रणाम। महर करे मिसकीन ते ॾींदा पंहिंजो नाम। कथा ॿुधो कारकत संधि धारे मन में ध्यान। सुखी रहे तन मन सदा प्रसन्न थे भगवान। हरे राम। एक ॾींहुं सोनकन सब गॾिजी करे आया नेम शार में ध्यान धरे। श्री सूत महाराज खे अर्ज़ कयो हथ जोड़े हो हिन रीत चयो। अॼु कथा ॿुधायो कारकत जी हिंदू धर्म संदेश सनातन मत जी। ॿुधी वचन सूत चयो धन आयो जो कथा अहिड़ी था ॿुधण चाहियो। जंहिंजो भाग खुले थो जन्मन जो या चिमके सितारो कर मन जो। जंहिं ते देव गुरु था प्रसन्न थियनि उहे फल अहिड़ो ई था पाइनि। कन सत्संग या संग संतन जो उपकार संदे मानव तन जो। इन कलयुग में जो करे सत्संग ओ नाम संदो पाए थो रंग। थे लोक परलोक सुहेलो थो थे लोक परलोक ऐं अंत में नाम सां मेलो थो ऐं अंत में नाम सां। ॿुधो कथा अव्हां खे ॿुधायां थो ॿुधो कथा। कारकत जी महिमा सुणायां थो कारकत जी। हीअ पदम पुराण में आहे लिखियल हीअ पदम पुराण में जेका वेद व्यास जी आहे चयल जेका वेद व्यास जी। हिकु ॾींहुं स्वर्ग में नारद वयो हिकु ॾींहुं चयो इंद्र खे कल्प संधा गुल ॾियो चयो इंद्र खे कल्प संधा। अॼु द्वारका के ऋषिन वटि वेंदुसि अॼु द्वारका
ओए गुल भेटा में मां ॾींदुसि, ओए गुल भेटा में बुद्धि इंद्र घुराया गुल सुहिणा, बुद्धि इंद्र घुराया। नंदन वन जावा मन मोहिणा, नंदन वन जावा। खणी नारद पहुतो द्वारका अची, खणी नारद पहुतो। श्री कृष्ण अहिड़ी रांद रची, श्री कृष्ण ॾिना गुल सभु प्यारी रुक्मणी खे, ॾिना गुल सभु प्यारी रुक्मणी। ॾिस नारद वेठो गिरधर खे, ॾिस नारद वेठो, ॾिस नारद वेठो गिरधर खे। अची चयो सत्यभामा खे नारद हो नरी, चवंदी आहीं कृष्ण सां मुंहिंजी पकी आ प्रीत, मुंहिंजी पकी आ। हरे राम। हिकिड़े दफ़े सोने का ग्रखीश्वर नीम शाह जे तीर्थ ते अची करके श्री सूत जी जॻह हथ जोड़े करके सिर निवायो, अर्ज़ु करण लॻा महाराज असां ॿुधो आहे श्री कार्तिक महीनो प्रारंभ थियण वारो आहे, जो कि सभिनी महीननि में परम पावन महीनो आहे। उनजी का कथा असांखे ॿुधायो। श्री सूत जी उन्हनि जा इहे वचन ॿुधी करके उन्हनि जी साराह पे कई, भई चङो तव्हांजा भाग खुलिया आहिनि, जंहिंजो जन्मनि जन्मनि जो सितारो चमके थो पियो, तंहिंखे इहो उमंग और घड़ी हथ अचे थी पई त भई मां भागवत कथा ॿुधां। देव गुरु परसन जंहिंजे मथां थियनि था पिया, उन्हनि खे ई अहिड़ो अवसर प्राप्त थिए थो पियो सत्संग जो, संतनि जे संग जो। हीउ तन संसार में जेको मानव तन आहे उनजो उपकार इहो ई आहे, हिन कलयुग में सत्संग जी ओट वठी करके और नाम सिमरन कजे त उनजो बेड़ो पार थिए। लोक और परलोक सवलो थो थी वञे पियो, अंत समय में नाम सां मेलो थो थिए। ॿुधो हाणे तव्हांजे चवण मूजिबि मां तव्हांखे उहा कथा ॿुधायां थो पियो श्री कार्तिक महात्म जी। हिकिड़े जो जाकी श्री वेद व्यास जी पद्म पुराण में लिखी आहे। हिकिड़े ॾींहुं महात्मा नारद मुनि सुर्ग ॾे वियो, इंद्र खे वञी करके अर्ज़ु कयईं त भई मूंखे कल्प वृक्ष जा गुल हणे ॾे, अॼु मां द्वारका थो वञा, भॻवान जे चरणनि में उहे मां गुल भेटा रखंदुसि। इंद्र महात्मा जी ॻाल्हि ॿुधी करके और नंदन वन में जो कल्प वृक्ष हुयो उन जा तमामु उमदा सुठा गुल घुराए करके नारद खे ॾिना। गुल उहे खणी करके महात्मा द्वारका अची करके पहुतो और राजसभा में अची करके भगवान श्री कृष्ण जे चरणनि में उहे गुल अची करके अर्पण कया। बोलो श्री कृष्ण भगवान। भगवान लीलाधर आहे, कृष्ण गोपाल बंसीधर, अहिड़ी लीला कई जो उहे सभु गुल खणी करके पासे में वेठी रुकमणी सभु उन खे ॾेई छॾिया। वेठो नारद पियो निहारे, भगवान जी लीला खे सम्झी वियो, सिधो आयो सतभामा जे राजमहल में। अरे तूं त चवंदी आहे मूंखे भगवान कृष्ण सभ खां वधीक प्रीत कंदो आहे, मूंसां वधीक स्नेह अथसि, अॼु मां ॾिसी वरितो। हरे राम। अॼु गुल मूं आंदा कल्प संदा, जेके ख़ुशबू सदाई आहिनि कंदा, उहे कीन कॾहिं मुरझाइनि था, नित ताज़ा तवाना भाइजनि था। सभु रुकमणीअ खे ॾेई छॾिया, तो लाइ त कुझु बि कीन रखिया। चई नारद वियो ॼण बाहि ॾेई, सत्यभामा साड़ में सड़े पई। आयो कृष्ण की न ॻाल्हाए पई, पुछो मोहन की न ॿुधाए पई। चयो सत्यभामा आख़िर तो खटियो, मूं सारी उमिरि में की न वटियो। आई तन जो जहिड़ो तूं कारो, तहिड़ो मन जो बि आहीं कारो। गुल रुकमण खे सभु ॾेई छॾिया, मूं लाइ बचार बि की न रखिया। ॿुधी वचन अहिड़ा सभु
वियो समझी ऋषि नारद वियो आ मिर्च विझी चयो खिली करे सतभामा खे चयो खिली करे उन प्यारी पंहिंजी वामा खे उन बस ॻाल्हि गुलनि जे दुखी कयो बस ॻाल्हि गुलनि जे मन तुंहिंजो इन लाइ मुंझी पियो मन मां कल्पसंदा वृक्ष ॼाणे मां कल्पसंदो वृक्ष हण पंहिंजे बाग में तूं हाणे हण पंहिंजे करे ध्यान घुरायो गरुड़ अदा करे ध्यान घुरायो भई वेठा जय जयकार कंदा भई झटपट में पहुता सुर्ग अची झटपट में पहुता चयो इंद्र खे ॿुध हीअ ॻाल्हि सची गुल जंहिं वण जा नारद खे ॾिना गुल जंहिं वण जा उहो वण आणे ॾे मूंखे मना उहो वण चयो इंद्र न वण उहो मोर ॾिया चयो इंद्र न उहो मोर कीअं नंदन वन जी शोभ्यारिया कीअं नंदन वन जी सुहरिया बिनी लड़ाई जाम कई खटियो आख़िर कृष्ण रूप सुञाणे इंद्र जो माफ़ करो भगवन बोलो श्री कृष्ण देव उमापति हरे राम। श्री सूजी महाराज चवनि था त ऐसोन को महात्मा नारद मुनि भगवान जी लीला समझी करके और सतभामा जे महल में अची करके उन जा कन भरण लॻो। अरे मां अॼु हेॾा उम्दा गुल खणी आयुसि ख़ुशबूअ वारा जेके कॾहिं मुरझाईंदा कोन आहिनि ताज़ा तवाना काॾे महिनत सां मां इंद्र खां वठी करके आयुसि सभु भॻवान रुकमणीअ खे खणी ॾेई छॾियईं तुंहिंजे लाइ कुझु बि न रखियईं। बसि ईअं चई करके नारद मुनि तो हलियो वियो। हाणे स्त्री सुभाउ साड़ अची करके पैदा थियो सतभामा जे मन में ॼण तो नारद उन जे मन में बाहि ॾेई वियो। भगवान श्री कृष्ण जॾहिं सतभामा जे राजमहल में आयो तो रुसी वेही रही ॻाल्हाए कोन पई। भगवान पियो मनाए सतभामा छा थियो पर कुझु कुछ ई न पई। पर आख़िर सतभामा चवणु लॻी त मां सारी उमिरि ईअं ई विञाए छॾी। अरे तूं जहिड़ो ॿाहिरां कारो आहे तहिड़ो मन जो बि कारो आहे। हरे राम। अहिड़ा सुहिणा गुल महात्मा नारद मुनि खणी आयो कुझु मुंहिंजे लाइ त रखे हा। भगवान सम्झी वियो त इहा सभु लीला नारद जी आहे। घर में चिणग हणी वियो आहे। हरे राम। भगवान चवणु लॻो अरे सतभामा बसि ॻाल्हि बि एतिरी। अरे तूं त सदाईं मूंखे प्यारी आहे गुलनि जी ॻाल्हि करके तूं वठी करके एॾो मन पंहिंजो मुंझायो आहे। मां तोखे कल्प वृक्ष जा गुल तो छा सॼो कल्प वृक्ष ई आणे थो ॾियां पियो हल। भगवान गरुड़ खे घुरायो और ॿई ॼणा गरुड़ ते चढ़ी करके सिधो अची करके स्वर्ग में पहुता। भगवान चवणु लॻो इंद्र खे त हे इंद्र ही जेके गुल तो नारद खे ॾिना उहो वण ई आणे करे मूंखे ॾे। इंद्र खे अभिमान जाॻियो। अरे नंदन वन जी शोभा आहे वण कल्प वृक्ष उहो कीअं मां तोखे ॼाणे करके न ॾींदे त भई युद्ध कर। केतिरा साल ॿिन्हिनि खूब लड़ाई कई पर आख़िर भगवान जी लीला हुई। भगवान खटियो इंद्र आख़िर हारायो और भगवान जी महिमा खे सम्झी वियो माफ़ी पियो वठे प्रभु मां तव्हांखे सुञातो कोन। बोलो श्री श्याम सुंदर भगवान। जीअं तव्हीं चवंदा मां तीअं ई कंदुसि। कीअं हाणे भगवान
वो कल्प वृक्ष जो वण ई स्वर्ग में आणे करके सदभामा जे महल में तो हणे पियो। और इहा भगवान जी प्रीति पंहिंजे प्रति ॾिसी करके सदभामा भगवान खां पंहिंजे जन्म जो वृतांत पुछंदी। कीअं पूर्व जन्म जी कथा भगवान सदभामा खे ॿुधाईंदो। सो प्रसंग पहिरें अध्याय जो सुभाणे वर्णन थींदो। बोलो श्री कारकत भगवान। हींअर ही योग आहे श्री पूर्णिमा जो, श्री सत्यनारायण स्वामी जी कथा। तो हींअर भगवान श्री सत्यनारायण स्वामी जो प्रसंग तव्हांखे वर्णन करे ॿुधाईंदो। बोलो श्री सत्यनारायण स्वामी की।